बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन व अस्हाबिहि ताहिरीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। मुझे सिंध जा गैरतमंद, जुर्रतमंद, दिलेर ऐं मुजाहिद, धरती जा वारिसो, मां हिन सख़्त गर्मी में सिंध असेंबली जे हिन गेट ते सिंध जे हक़नि जे लाइ गॾु थींदड़ सिंध जे हिननि जोधन अर्दन पुटनि खे दिल जे गहराइनि सां सलाम पेश करियां थो। ऐं उन मौक़े ते जॾहिं सियासी जमातूं मुशावरत जे प्रोसेस मां गुज़री रहियूं हुयूं, जॾहिं क़ौम परस्त जमातूं टेबल टॉक करे रहियूं हुयूं, त इशू इंतहाई ज़ोर पकड़े चुको आहे। कहिड़ी हिकमत अमली अपनाइजे, मां सम्झां थो धरणे जो ऐलान ॾेई करे मुश्ताक सरकी सभिनी खां गोए खणी वियो। मां उनखे बि मुबारकबाद पेश करियां थो। मुंहिंजा मुहतरम दोस्तो, मुंहिंजा मुहतरम दोस्तो, भाइरो ऐं बुज़ुर्गो, मां ॿ चार ॻाल्हियूं खुली करे अर्ज़ करणु चाहियां थो। छो त हिन जिस्म में ख़ालिद महमूद सूमरे जो खून आहे। जंहिं रब्त मूंखे कटजणु सेखारियो आहे, झुकणु नाहे सेखारियो। जंहिं खून मूंखे धरतीअ सां वफ़ादारी सेखारी आहे, ग़द्दारी नाहे सेखारी। अॼु ख़ालिद महमूद सूमरो असांजे दरमियान मौजूद नाहे, लेकिन तारीख़ ख़ालिद महमूद सूमरे खे सिंध जे ग़द्दारनि में नाहे लिखंदी, सिंध जे वफ़ादारनि में लिखंदी आहे। तारीख़ लिखजे पई। अॼु भली मां के मुल्लो चओ, भली मां के ॾाढ़ी पटके वारो चओ, भली मां मुल्ले जे रूप में तव्हां के क़बूल न हुजो, लेकिन तारीख़ लिखजे पई। सिंध राशिद सूमरे खे सिंध जे ग़द्दारनि में न लिखंदी, सिंध जे वफ़ादारनि में लिखंदी। करणु चाहियां थो त छा सिंध जो मसइलो डोमिसाइल आहे? न, सिंध जो मसइलो डोमिसाइल न आहे। छा सिंध जो मसइलो बेरोज़गारी आहे? न, सिंध जो मसइलो बेरोज़गारी न आहे। छा सिंध जो मसइलो बहरिया टाउन ऐं ज़ुल्फ़कार आबाद जहिड़ा सिंध दुश्मन मंसूबा आहिनि? न, सिंध जो मसइलो इहो न आहे। छा सिंध जो मसइलो खरबे रुपया, अरबे न, करोड़े न, लखे न, हज़ारे न, खरबे रुपया साल में, खरबे रुपया असांजे तालीम जी बजट आहे। स्कूलनि में गॾा ॿधल आहिनि। छा सिंध जो मसइलो तालीम आहे? मां चवंदुसि न। छा सिंध जो मसइलो सिहत आहे? मां चवंदुसि न। उहा सिहत जंहिं बि खरबे रुपया साल में हीअ सिंध असेंबली पास कंदी आहे, हे फिनांस डिवीजन जारी कंदो आहे। ऐं अजीब ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, आगा खान हस्पताल कराची जी बजट ऐं लारकाणे जे सरकारी अस्पतालुनि जी बजट बराबर आहे। साल में जेतिरा पैसा आगा खान ख़र्च थो करे,
साल में जेतिरा पैसा आगा खान खर्च तो करे ओतिरा ही पैसा सिंध हुकूमत सिर्फ लारकाने जे अस्पतालुनि ते खर्च थी करे ऐं ग़रीबनि खे कुत्ते जे चक जी वैक्सीन नथे मिले नांग जे डंग जी वैक्सीन नथी मिले एतिरे ताईं जो केनोला जो ढक्कण भी रुपए जो केनोला जो ढक्कण बिलावल साहब ऐं बेनज़ीर साहब ऐं भुट्टे साहब जे शहर लारकाने जे अस्पताल में भी केनोला जो ढक्कण मरीज़ वञी ॿाहिरां वठी थो अचे छा सिंध जो मसइलो मां माज़रत चाहींदुसि मां खे तव्हांजो तवजो खपंदो मां 2 मिंटनि में तव्हांजी जान छॾींदुसि इंशाअल्लाह सिर्फ़ु अव्हांजो तवजो खपे मां तव्हांजो छोराए थो रहंदुसि सिर्फ़ु मूंखे 2 मिंट जे करे तवजो सां ॿुधंदव मां अव्हांजो छोराए थो रहंदुसि छा सिंध जो मसइलो सिंध जी हेल्थ आहे ऐं उन जा फंड आहिनि मूंखां हिकिड़े सहाफ़ी सवाल कयो साईं सिंध सूरन में आ सिंध जा मारूअड़ा सूरन में आहिनि ग़रीबनि खे रोज़गार नथो मिले अझो लटो ऐं अटो नथो मिले आख़िर कसूरवार केरु आहे मां चयो बाबा अझो लटे अटे जो नारो मांग रहा है हर इंसान रोटी कपड़ा और मकान मां चयो इहो नारो तव्हां सम्झो ई न आहे ज़रदारी साहब इन नारे जी माना सम्झाई मांग रहा है हर इंसान रोटी कपड़ा और मकान जी माना ज़रदारी साहब सम्झाई त बाबा रोटीअ खां मुराद आहे त तव्हांजे वात में जेको गिरहं जो नवालो आहे उहो बि खसींदासीं कपिड़े खां मुराद आहे त सिंधियुनि जे जिस्म ते पातल कपिड़ा लाहे कफन पाराईंदासीं मकान खां मुराद आहे घर खसे इन्हनि खे कब्रस्तान पुॼाईंदासीं ऐं कब्रस्तान जो हाल ई आहे जो अॼु शर्म थो अचे जो अंदरूने सिंध जे कब्रस्ताननि में गटर जा पाणी बीठा आहिनि कुत्ता ऐं गॾा बीठा आहिनि यानी इन्हनि खे एतिरो हया न आहे जो पाण त सिंध जी लखे एकड़ ज़मीन ज़ुल्फ़काराबाद ऐं बहरिया खे ॾियनि था असांजे मुर्दनि खे बि सुकून सां सुम्हण नथा ॾियनि मसइलो न हेल्थ आहे मसइलो न एजुकेशन आहे मसइलो न बेरोज़गारी आहे मसइलो न जाली डोमिसाइल आहे हा जाली डोमिसाइल ते सिंध आवाज़ उथारियो सिंध जे 18 लख माण्हुनि ट्वीट करे दुनिया जो टॉप 10 ॿुधाए करे इहो पैगाम ॾिनो आहे ॼण त 18 लख ट्वीट्स हीअं चई रहिया हुआ ॼण त 18 लख ट्वीट्स जो आवाज़ हो त हीअ कूक तिखी तीर खां खंजर खां तिखी आहे हीअ फूक तदी हीर खां ओथर खां तिखी आहे फ़हमनि जे मुक़ामनि में सुती पच मगर जे हीअ क़ौम उथी पई त पोइ मास्टर खां तिखी आहे तव्हांजे इन 18 लख ट्वीट्स मास्टर बर्पा कयो आहे लेकिन असल मसइलो सिंध जो छा आहे असल मसइलो सिंध जो छा आहे सिंध जो असल मसइलो 70 सालनि खां सिंध ते मौजूद हुक्मरान सिंध जो मसइलो आहिनि